अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण इलेक्शन बुलेटिन में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं मां आहियां नौशीन भट्टी। नाज़रीन, सिंध के 15 ज़िलनि के 90 पोलिंग स्टेशन ते मकानी चूंडनि लाइ ॿीहर पोलिंग अमल जारी है। अदालती फ़ैसिलनि छेड़नि ऐं ॿियनि शिकायतुनि सबबि 15 ज़िलनि जी 90 पोलिंगनि ते ॿीहर वोटिंग थी रही है। हैदराबाद, जामशोरो, बदीन, जैकबाबाद, कशमोर, शिकारपुर ऐं लाड़काने जे पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग जारी है। कंबर, शहदादकोट, सखर, खैरपुर ऐं शहीद बेनज़ीराबाद जे भी कुछ पोलिंगनि ते ॿीहर वोटिंग जारी है। सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं थरपारकर जे भी मुख़्तलिफ़ पोलिंगनि ते वोटिंग जो अमल जारी है। अकरी चौतकी, नवाबशाह, कंदकोट, कंबर ऐं ॿियनि इलाइक़नि जे पोलिंग ते वोटिंग जारी है। शहदादपुर, बबरलो, डोकरी, कुबो सईद खान, कोटडिजी, फैज़गंज, नवकोट, वगड़ ऐं डखड़ जे भी मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते ॿीहर वोटिंग जारी है। ॼाणायल पोलिंग स्टेशन ते सुबुह जो 8 वॻे खां शुरू थियल वोटिंग जो अमल शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नाज़रीन, ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे रहल तकनि ते बलदियाती इलेक्शन जो अमल सुबुह जो 9 वॻे खां शुरू थियो, जेको अञा ताईं जारी है। सिक्योरिटी समेत ॿिया ज़रूरी इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। रिपोर्टर साइमा बलोच मूजिबि HM ख्वाजा जे यूनियन कमेटी जे 3 वार्डन ओल्ड नवाबशाह जे यूनियन कमेटी 8 नंबर जे वार्ड 2 ऐं 3 में इलेक्शन जो अमल जारी है। वोटर पंहिंजे वोट जो हक़ अदा कंदे वोट ॾेई रहिया आहिनि। जॾहिं तालके डोड़ जे UC 2 सूमर खान जमाली ते बि बलदियाती चूंडुनि जो अमल जारी है। जॾहिं त टोटल 32 पोलिंग स्टेशनूं 118 पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त पोलिंग स्टेशन में 308 खां वधीक अमलो मुक़ररु कयो वियो आहे। 44,449 रजिस्टर्ड वोटर्स में 24,055 मर्द ऐं 2,394 औरतूं वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। नाज़रीन, डोकरी में वार्ड नंबर 2 जी इलेक्शन अॼु आचर जे ॾींहुं ॿीहर थी रही है, जिते 3 उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो जारी है। PP उम्मीदवार बशीर अहमद थईम ऐं GDA उम्मीदवार हबीबुल्लाह खोखर में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि, जॾहिं त PTI उम्मीदवार इमाम अली जलबाणी जी पोज़ीशन कमज़ोर नज़र अची रही है। उन ॾिस में PP अॻवान सरदार अलीनो गाॾी ऐं मोहम्मद जुमन बुगियो चयो त असां पुरुमीद आहियूं, असांजो उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब थींदो। ॿिए तरफ़ GDA उम्मीदवार आदिल अल्ताफ़ उनड़ जो चवणु आहे त फतह इंशाअल्लाह सितारे जी थींदी। हिन चयो त डोकरी टाउन जे 5 वार्डनि मां 3 वार्ड पहिरियां ई खटे चुका आहियूं, जंहिं करे चेयरमैन पहिरियां ई असांजो चूंडियल आहे, जॾहिं त रहियल वार्ड बि खटे साबित कंदासीं त अवाम असां सां बेहद मोहबत करे थो। होॾां SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुकुम ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। जॾहिं त डोकरी जे वार्ड नंबर 2 जे थींदड़ इलेक्शन गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में सुबुह जो 8 वॻे खां शुरू थी, जेका शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदी। डोकरी में ॿीहर इलेक्शन जो अमल जारी है। GDA उम्मीदवार हबीबुल्लाह खोखर, पीपल्स पार्टी उम्मीदवार बशीर थईम ऐं PTI उम्मीदवार इमाम अली जलबाणी में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि, जॾहिं त वार्ड नंबर 2 ते टोटल वोटनि जो अंग 2,170 आहे, जंहिंमें मर्दनि जा वोट 1,184 ऐं औरतुनि जा वोट 986 दाख़िल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बाडा जो रिपोर्टर अली असगर ढक्कण। जी अली असगर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं पोलिंग जो सिलसिलो शुरू थियो त वोटनि जो जेको आहे सो अमल जेको सुस्त रफ़्तार सां हली रहियो हुयो, जिते माण्हुनि जी रश घणे तइदाद में नज़र न पई अचे। जीअं जीअं टाइम गुज़रंदो थो वञे तीअं तीअं आवाम जो तइदादु वधंदो थो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोलिंग जे ॿाहिरां कैंपेन में जेको आहे सो पीपल्स पार्टी जा अॻुवान ऐं GDA जा अॻुवान पिणु मौजूदु आहिनि। GDA ऐं PP में तमामु ज़बरदस्त मुक़ाबलो जा इम्कान आहिनि। जी अली असगर, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, इलेक्शन बुलेटिन में हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो कल्याण न्यूज़।